العالمين والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل الله المشرق والمغرب يهدي من يشاء إلى صراط مستقيم. وكذلك جعلناكم أمة وسطا لتكونوا شهداء على الناس ويكون الرسول عليكم شهيدا. صدق الله العلي العظيم. जिंदा कुनी अताए तो जिंदा कुनी अताए तो वर्ब खुशी फिदाए तो जिंदा कुनी अताए तो वर्ब खुशी फिदाए तो दिलशुदा मुब्तला तो हर्ज कुनी रजा तो फना फिल्लाह की तहमें बका का राज मुज़मर है। जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता। सहाबा का ईमान मौजूदा था उन रसूलों का। सहाबा का ईमान मौजूदा था उन रसूलों का जो अंगारों के बिस्तर पर मजा लेते थे फूलों का। कटाकर सर शहे करबो बला ने ये बताया है। दरे बातिल पे झुक सकती नहीं मोमिन की पेशानी। दरूद शरीफ लगा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, माही अल्लाह जी पाक किताब जी 20 पारे जी इब्तदाई आयतन मां कुछ हिस्सों अवां साम्हूं तिलावत कयो। अज जी हिन महफ़िल में
इन तिलावत कयल आयात जे मुतालिक कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ु रखंदुसि ऐं इहे उहे अहम ॻाल्हियूं आहिनि जेके इस्लाम जो रूह आहे, पूरे इस्लाम जो स्पिरिट। इंतहाई अहम ॻाल्हि आहे, पर अफ़सोस असां क़ुरान शरीफ़ में गौर करणु छॾे ॾिनो आहे। दुनिया जहान जे ॻाल्हियुनि खे सम्झूं था पिया, पर क़ुरान शरीफ़ को नथा सम्झूं। हालांकि ज़िंदगी थोरी आहे ऐं ॼाण इख़्तिताम पज़ीर थी। लिदू लिल मौत वब्नू लिल ख़राब। हज़रत हैदर करार अली मुर्तज़ा शेर खुदा सुनन जो चौथो नंबर इमाम उन फरमायो लिदू लिल मौत वब्नू लिल ख़राब। मौत जे लाइ ॿार पैदा थिए थो ऐं घर ठाहियो, पर हिकिड़े ॾींहुं घर हूंदा, मकान हूंदो, पर मकीन न हूंदा। दोस्तों, अवां खे ख़बर आहे साल जे इख़्तिताम ते कई कुर्बानियुनि जो ज़िक्र आहे। इस्माइल अलैहिस्सलाम जी कुर्बानी, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु ज़ुल बैतैन ज़ुल बिशारतैन ऐं ज़िन्नूरैन। कायनात में अहिड़ो को ॿियो माण्हू दुनिया में नथो मिले जंहिंखे नबीअ जूं ॿ नियाणियूं मिलियूं हुजनि, उहो हज़रत उस्मान गनी हो जंहिंखे ॿ नियाणियूं मिलियूं। ऐं ॿिनि क़िस्मनि जी बैत थी। हिकु दफ़े हुज़ूर पंहिंजो हथु हज़रत उस्मान जो हथु करार ॾिनो। ॿिए दफ़े जॾहिं हज़रत आयो त उन जे हथ सां बि हथु मिलायूं। जंहिं बैत जो ज़िक्र कुरान शरीफ में आहे, लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनका तहत अश-शजरा। अल्लाह इन्हनि खां राज़ी आहे। वो उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु जंहिंजी इंतहाई मज़लूमाना शहादत थी। हज़रत अब्बास पानी पियारियो करबला वारनि खे त मुंहिंजे हैदर करार अली मुर्तज़ा मशकूं भरे हज़रत उस्मान के घर में पानी पियारियो। सुभान अल्लाह जो आवाज़ ख़ामोश। तवज्जो सां वेहो, खुली वेहो, खिली वेहो। यो हज़रत उस्मान गनी हो जंहिंजी पहरेदारीअ जे लाइ ॿई शहज़ादा हसन ऐं हुसैन दरवाज़े ते बीठा। इन जो छा मर्तबो हूंदो जो शहज़ादा भी पहरो पिया ॾियनि। ऐं इहो उहो हज़रत उस्मान गनी हो जंहिंखे ॿ दफ़ा जन्नत जी ख़ुशख़बरी मिली आहे। दोस्तों, उन जी शहादत भी 18 ज़िलहज में ऐं हज़रत उमर साईं जे हमलो त यकीनन ज़िलहज जे आख़िरी तारीख़नि में थियो आहे। शहादत में मुख़्तलिफ़ कौल में हिकिड़ो कौल आहे त पहिरीं मुहर्रम जी शहादत आहे हज़रत हैदर कर हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह। ऐं ही 10 मुहर्रम जेका गुज़री वई, इन में अवां खे ख़बर आहे त मुंहिंजे सोने हुसैन पंहिंजे बचड़नि सूदे दीन लाइ कुर्बानी ॾिनी। इन्हनि जा किस्सा ऐं वाक़ियात थी विया। किस्सा हूंदा आहिनि इबरत जे लाइ।
सबक वठण जे लाइ त इन्हनि मां असां तव्हांखे क़ुरान मजीद कहिड़े क़िस्म जो सबक पेश थो करे। इन करे मां क़ुरान शरीफ़ जूं इहे आयतूं इब्तिदाई पढ़ियूं जंहिंमें अल्लाह ताला पहिरियों क़िबले जो ज़िक्र फरमायो। अब तवज्जो आहे, फवल्लि वजहक शतरल मस्जिदिल हराम, ऐ सोना बैतुल मुक़द्दस खां मुंह फेरे तू मरकज़ी काबे ॾे मुंह करे नमाज़ पढ़। तोखे असां मरकज़ ॾिनो आहे। तव्हांखे ख़बर आहे ये धरती गोल आहे ऐं गोल शइ ते पहिरियों जाथे आङुर रखंदो उहो हुनजो विच आहे। बाल जे मथां जंहिं जाइ ते तव्हां पहिरियों आङुर रखंदो इहो हुनजो विच सम्झो वञो। इन्ना अव्वल बैतुन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकम व हुदल लिल आलमीन। पहिरियों कर धरती जीअं नमूदार थी, धरतीअ ते पाणी छायलो, पाणीअ मां पहिरियों पहिरियों जेका ख़ुश्की जो दड़ो ज़ाहिर थियो उहो काबतुल्लाह हो। इहो मरकज़ हो, पूरी दुनिया जो मरकज़ इहो। हुज़ूर जन खे बि इन मरकज़ में आंदो हुयो ऐं काबतुल्लाह बि विच में ॾिनो हुयो। छा में ॻाल्हायो ॻाल्हायो थोरो नथा ॻाल्हायो। इहो विच वारो मसइलो जेको आहे न, इहो वरी मसइले इहा जेका अॼु आयत पढ़ी अथमि उन में इहा शइ बयानु कई वई। अल्लाह ताला इन शइ खे वाज़े कयो त ऐं सोना जीअं तोखे काबतुल्लाह सां विच में ॾिनो आहे, कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, अहिड़ी तरह सां तव्हांखे उम्मत बि विच थरी बनायो आहे। विच थरीअ जी माना छा? जलसे जे विच में वेहो। हदीस में ईंदो आहे जमात जे विच में हुजो। किनारे ते बीही करे कम न हलायो त थोरो ॿुधंदुसि वरी पोइ हेॾो निकितो हलियो वेंदुसि। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला किनारे वारनि जी शिकायत कई आहे। किनारे वारनि जी शिकायत थियल आहे। मिनहुम मन याबुदुल्लाह अला हरफिन, फरमाऊं कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जेके इबादत कंदा आहिनि पर किनारे ते बि ही मज़ो आयो त चवंदा वाह वाह तुंहिंजो वज़ीफ़ो लॻी वियो। मज़ो न आयो त यार मां निमाज़ ते न ईंदुसि, जॾहिं ईंदो आहियां जुतियूं खणी वेंदा। हमरा कावड़ियो वेठो, मूंखे लॻे नथी निमाज़। बाबा ॻाल्हि ॿुधो, ड्यूटी पहिरियों कबी आहे पघार महीने जे ज़ोर सां घरवारी हमरा खां भई पुछे, रोज़ वेंदो आहियां पघर जी मोटी ईंदो आहियां, तड़कंदो आहियां, पैसा त कोन थो खणी वञे। हुन वीचारे खे अञा नई नौकरी मिली, चई सादी हाली पघार कोन मिलंदी, पर जॾहिं महीनो पूरो थींदो आख़िर थींदो त खीसा भरे ईंदुसि, तूं परेशान न थी। और दोस्तो नमाज़ पढ़ण सां ई तव्हांजे खीसे में माल कोन ईंदो, ड्यूटी पूरी थींदी, रब सभु जन्नत जा दरवाज़ा खोले तोखे महलात ॾेखारे वॾी इज़त सां वठी विहारी। नारो ये मादिन वारो न हणो न। नारे तकबीर, शान मुस्तफा, मकाम मुस्तफा, शान
तो दोस्तों समझो मां पे अर्ज कयो जिंदगी थोड़ी आ इन्हनि किस्सनि में जा इमाम हुसैन जे किस्से मां हज़रत उस्मान गनीअ जे वाक़े मां हज़रत उमर साईं जी शहादत मां असां केतिरे हद ते मथे वञूं केतिरो हेठि रहूं इन जो विच छा आहे ऐं विच जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त इस्लाम जो रूह विच ते रहणु आहे इस्लाम जो रूह ज़ोर सां ॾिसो क़ुरान शरीफ़ में भी ये लफ़्ज़ फरमाए कज़ालिका जअलनाकुम उम्मतन वसता एड़ी तरह जीअं तव्हांखे काबे दुनिया जे विच में ॾिनमि तीअं तव्हांखे दीन भी विच थरो ॾिनो अथमि विच में रहजो ऐं विच खे अदालत चइबो आहे तवजो आहे अदालत साके चइबो आहे त न फरियादी ॾे लाड़ो हुजे न जवाबदार ॾे लाड़ो हुजे विच ते वेही सिधो फ़ैसिलो ॿुधा अब तराज़ीअ जो पलड़ो हिकु पासे थी वियो त इहो विच कांटो सिधो रख इंसाफ़ जो कांटो रख ए दिलू हुआ अक़रबु लित्तक़वा कुरान शरीफ में फरमाए तो दुश्मनी हुजे दुश्मन सां भी धोखे ॾियण जो फ़ैसिलो न कजांइ दुश्मन सां भी इंसाफ़ जो रस्तो विच थरो रस्तो सही दलील जो रस्तो इन तरीक़े सां हला ॻाल्हि ला यजरिमन्नकुम शनानु कौमिन अला अल्ला तादिलू एदिलू हुवा अक़रबु लित्तक़वा कुरान शरीफ में फरमाया खबरदार मत कंहिं कौम जी दुश्मनी तोखे इंसाफ़ ऐं विच खां हटाए न वञे हिकिड़ा दोस्त असांजा दुश्मनीअ जे करे हटी वेंदा फिलाणो हीअं करे थो मां हीअं छो कयां बाबा इंसाफ़ जी ॻाल्हि करे थो त उहा मञबी इन करे दुश्मनीअ में भी अदालत जो रस्तो न छॾियो इहो विच थरो रस्तो अञा थोरो अॻिते हलो वली हुजे नबी हुजे पीर पैगंबर हुजे अदना आली हुजे आलिम उम्मती आम हुजे औरत हुजे मर्द हुजे सब खे चई त दुआ में ये हथड़ा खणी घुर हथ बधी भी घुर इहदिन सिरातल मुस्तकीम सब पढ़ो इहदिन सिरातल आवाज विच ते रहण ॾुखियो आहे कुरान शरीफ में अल्लाह ताला खुद फरमायो सिराते मुस्तकीम विच थरे रस्ते के चइबो आहे पर इन ते रहण ॾुखियो आहे छो रब साईं सूरत आराफ में फरमायो शैतान तो चवे ला अक़ुदन्न लहुम सिरातकल मुस्तकीम मां विचे रस्ते ते शैतान तो चवे झोली पथारे वेही रहंदुसि तुंहिंजे माण्हुनि खे या हेॾे लाड़ींदुसि या हेॾे लाड़ींदुसि सिराते मुस्तकीम विचे रस्ते ते हलण न छॾींदुसि अब इहो केरु थो चवे ज़ोर सां जट बि सम्झे शैतान थो चवे मां वेठो हूंदुसि विच ते हलण न छॾींदुसि या हेॾे वठी वेंदुसि हेॾे ऐं हुस्न ऐं जमाल भी नालो थवे विच थरे हुजण जो तवजो कजो सूंह छाखे चइबो आहे हमरा डिघो लंबो हेॾो भला लकड़े जेॾो हुजे वेगन तो लाहे छॾींदा बा असां वटि जाइ न आहे तुंहिंजी गोॾा फासी वेंदा इहो बि सुहिणो न आहे सफ़ा ढिंढड़ो हुजे इहो बि सुहिणो विच थरो हुजण सूंह आहे नको ईअं भित वांगुरु हुजे इहो बि सुहिणो न आहे सफ़ा चिमटियो पियो हुजे हेठां
चीनिन वांगुर इहो भी सोनो ना विच थरो आहे त इहो हुस्न एकड़ो नौजवान हुजूर जी खिदमत में आयो तिरमिजी शरीफ जी सही हदीस मौजूद है चवण लगो अल्लाह जा रसूल मुझो पटको सोनो हुजे मुझा कपड़ा सोना हुजन मुझो घर सोनो हुजे मुझो खाधो सुठो हुजे साईं इहो वॾाई आहे त मां न कयां हुजूर जन फरमायो न पुट न इहा वॾाई कोन्हे इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल अल्लाह सोनो सोनाईअ खे विच ते रहण वारी ॻाल्हियुनि खे पसंद कंदो आहे वणंदियूं अथसि त विच थरो रहे अखलाक नालो भी विच थरे रहण जो आहे ॿ पासा आहिनि थोरो तवजो कयो सारो इस्लाम तव्हांखे उन जो रूह थो सम्झ में अचे पूरो इस्लाम पूरो दीन अखलाक मसलन सखावत भली शइ आहे अब सोहणो अखलाक सखीअ जो आहे सखी सखावत इहो अखलाक इहो खुल्क सोहणो आहे ख़राब आहे आस्ते ॻाल्हायो था मथां मौलवी चंदो करे अब आहे न सोहणो आहे न सखी सोहणो आहे न इनखे ॿ पासा आहिनि हिकिड़ो पासो आहे अजायो ख़र्च जंहिंखे इसराफ़ चयो क़ुर पंहिंजे लेखे ख़र्च कंदो रहे थो पियो इहो बि सून आहे हिकु पासे थी वियो ॿियो आहे तक़दीर तक़दीर जी माना रुपयो बि ख़र्च न करे बखीलनि जो अबो पाण में ॿ ॼणा गॾिया चाड़े कीअं मानी खाईंदो आहे चई डालडा जो दॿो वठी रखियो अथमि ॿाहिरां हुनजे माटे खोलियो कोन अथमि सील न टोड़ी अथमि मानी ॿाहिरों माटे मड़े हीअं गिरां चॿाड़े वेंदो आहे हुनजी ख़ुशबू ईंदी आहे त ॿिए चयो चंडरा दॿे जेतिरो त ख़र्च कयो थी न चई तूं कीअं खाईंदो आहे चई पाड़े वारा दाग भञींदा आहिनि मां मानी अॻु में वठी रखंदो आहियां ख़ुशबू त ईअं हणी वेंदो आहे अबा इहो बि बखीलनि जो अबो आहे क़ुर शरीफ़ में छा थो चवे रबो वलम युसरिफु वलम यक़तुरु वकान बैन ज़ालिक क़वामा न अजायो ख़र्च कयो न बखीली कयो विच ते रहो जाइज़ जाइ ते माल खे ख़र्च करण जो नालो चओ सखावत सखी माना विच ते बहादुरी सुठी सिफ़त आहे सुठो लक्षण आहे बहादुरी बुज़दिली ख़राब आहे इनखे बि ॿई पासा आहिनि इहो विच ते बहादुरी आहे हिकिड़ो सख़्त दिलि संग दिलि आहे रहमी न अचे वञे माण्हू क़तल कंदो हुज़ूर जन फरमायो बहादुर न आहे संग दिलि माण्हू आहे पत्थर दिलि माण्हू आहे बेकार माण्हू आहे जंहिंजे दिलि में अंदरि कोई एहसास न आहे इहो बहादुर न आहे ॿियो पासो रोईंदो वेठो आहे मातम ते मातम अब समझो था न इहो बि बुज़दिली आहे रोइणो माण्हू थोरी थोरी ॻाल्हि ते रोईंदो वेठो बाक़ी कमु करण जे टके जो फ़िक्र कोन उर्फ़ी अगर बकरिया मुयसर शवत विसाल सद साल में तुमां बतमन्ना गिरीस दन उर्फ़ी तो चवे जेकॾहिं रोअण सां कमु थियना त मां 100 साल रोया हा पर रोअण न हिते मुजाहिदनि जियां तालिबान वांगुरु क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं त दीन क़ाइमु थी वेंदो अब रोअण सां छड़ो कमु थोरिया मां मुसले ते वेठो रोईंदो वेठो हुजां विच थरा रहो रोयो बि सही त वरी हेॾे कम में बि त हथ वंडायो इहो आहे विच या बहादुरी आहे हर शइ में इहो विच तवजो कजो थोरो इंसान जूं ॿ हालतूं आहिनि हिकु ख़ुशीअ जी हालत आहे ॿी ज़ोर सां ग़मीअ जी हालत ख़ुशीअ जी हालत में विच थरो रहो हिकिड़ा माण्हू 12 रबियुल अव्वल थींदी
चेल में पटको बधी झुमरियूं ईअं पाईंदो मुंहुं ॾिसो त घणा वॾो बुज़ुर्ग आहे पोइतों ॾिसो त ॼण खदड़े वांगुरु पोयों हिसो लोॾींदो बीठो आहे नचे थो इहा ख़ुशीअ में रक़्स करणु ख़ुशीअ में शराब पीअणु ख़ुशीअ में मस्ती करणु इहो बि हिकु साइड निकिरी वियो ॿियो वरी ख़ुशी करे ई कोन पुट जाइस बि खिल ज़माना खिल ते न नज़र ईंदी तोखे घर में ईंदो ॼण हिते बि घर में ऑफिसर थियो वेठो नबी साईं खिलंदा हुआ पंहिंजे घर वारनि सां ॻाल्हाईंदा हुआ मज़ाकूं कंदा हुआ इहो विच थरो रस्तो शुक्र जो आहे ख़ुशी मिले त शुक्र कर रब खे ॾिस त ॾियण वारो उहो अकेलो आहे इहो विच थरो रस्तो पर हमरा शैतान जो विच थरी जाइ ते वेठो आहे या हेॾे थो लाहे सटे या बेअकल माण्हू या हेॾे थींदो या होॾे थींदो विच न वठनि नाराज़ न थियो वॾेरो हो हिकिड़ो थोरो निंड बि फिटायां तव्हां मज़ाक थोरी कजे अल मज़ाहु फिल कलाम कल मिलह फित आम अरबीअ में आहे मज़ाक थोरे गुफ़्तगू में थोरी मज़ाक लूण वांगुरु आहे जो मानी चाहरी थी पवंदी पर लूण जो बुक विझी छॾियऊं त पोइ इहा मानी खाइण जे क़ाबिली हाणे मौलवी ईअं थियल लूण जो बुक था विझनि बाबा लूण हुजे थोरो हुजे भली हुजे पर सॼो जो सॼो तूं लूण करे विझंदे त कमु सॼो चवंदा त हे क़ुर त न आहे हे त मस्करी आहे वॾेरो हिकिड़ो किसो लिखियो अथनि नौकर रखे अब तवजो आहे थोरो ॻाल्हि सम्झण जहिड़ी अथव नौकर रखे पर नौकर बि हुयुसि कानूनी जेसिताईं तव्हां वॾेरा लाइ कहिड़ा कहिड़ा कम वठंदा आहियो कहिड़ियूं बेगरूं वठंदा आहियो मां साईं खे चवां एॾो कमु करे न सघंदुसि मूंखे नंबर वाइज़ कमु लिखी ॾे मां उहे तुंहिंजा पूरा करे ॾींदुसि चए हा भाउ अच तोखे पहिरियों नंबर ओताक खे ॿोहारी ॾींदे ॿियो नंबर दिला भरींदे टियों नंबर तूं महिमान खे मानी खणी ॾींदे चौथो नंबर मुंहिंजो बॉडीगार्ड थी हेॾे होॾे मुंहिंजे पोयों गॾु हलंदे अवा ईअं 5, 6 नंबर 8 नंबर लिखी ॾिनईसि हिकिड़े ॾींहुं वॾेरे खे ख़ैरात करणी हुई घोड़े ते चढ़ियो हे कंहिं ॿी घोड़ीअ ते नौकर पोयों वॾेरो अॻियों वञी शहर में सामान वरितई ख़ैरात जा टमाटा वरितई बसर वरितई लूणु वरितई मिर्चूं वरितई मसाला वरितई मुख़्तलिफ़ शयूं वठी ॻंढ ॿधी पंहिंजे अॻियां रखई मथां पोयों नौकर का ख़यानत न करे विझे नौकर पोयों अचे पियो ॻंढ न ॼाण वॾेरो पंहिंजे ख़्यालनि में गुमो ॻंढ थोरी ढिली थी वियसि पोइ बसर रिड़ंदा वञनि पिया पोइ तो नौकर ॾिसे पियो हज़रत खे चवे न पियो टमाटा हलिया विया अदा हे लूण जूं थेलियूं वयूं हे गेह जूं थेलियूं किरंदियूं थियूं वञनि हे सॼो सामान किरी वियो जॾहिं घर में अची हिन खोली ॻंढ चाढ़ी हींअर काॾे विया सौदा अड़े तूं न ॾिठा कमीना साईं मां ॾिठा पर हिते नंबरनि में लिखियलु आहिनि हिकिड़नि दीन खे नंबरनि में बंदि करे छॾियो पोइ नंबर आहे त कंदासीं न त मसइलो ई परे आहे बाबा कुझु अकुल बि त हलाक जाथे जहिड़ो मौक़ो अचे उते तुंहिंजो मामिलो कम से कम होशियारीअ जो त हुजे जे न साईं तव्हां मूंखे कमु लिखी ॾिना उन में ॾिसो लिखियलु हुजे त बा घोड़े खां जेका शइ किरे खणंदो अचे त मां खणंदो अचां मां ॾिसां बराबरि पियो पर मुंहिंजी ड्यूटी न हुई आहे ते भेणा को वॾो अहमक आहे हेॾे आ त मां तोखे लिखी ॾियां त घोड़े खां जेका शइ किरे खणंदो ईंदे चएसि हाणे वधाई थी त मां खणंदुसि
अब वरी बे कंहिं महीने में वरी कंहिं बे वॾेरे सां मिलण वियो, हे वॾेरो हे पोइ तो बॉडी गार्ड थी घोड़ीअ ते हलियो। जॾहिं वॾेरा पाण भाकुर पाए टेबल ते वेठा त हिन बि हेॾी गंढ खणी लिॾ जे अॻियां अची रखी। जहिड़े कमीना हे केॾी वॾी बेअदबी भेण गुस्ताखां ख़बीस हे छा खणी आयो आहे? चई सरकार पनो ॾिसो, हिन में लिखियल आहे त घोड़े खां जेका शइ किरे खणंदो अच। हाणे वरी इहा किरे पई त मां इहा खणी आयो आहियां, वरी तव्हां बि हेॾे बि नाराज़ होॾे बि नाराज़, मां वञा काॾे? इहो बेढंगे माण्हूअ जो कमु आहे। विच ते न वेंदो, न ख़ुशीअ में शुक्र वारो रस्तो वठंदो, न ग़मीअ में ज़ोर सां ग़मीअ खे बि ॿ हिसा। हिकिड़ो हिसो ग़मीअ जो इहो आहे जो हमरा बेसब्रीअ में हलियो अचे। मर्तबा आहिनि टे, थोरो तवजो आहे। मुसीबत अचे त पहिरियों मर्तबो आहे सब्र, ॿियो मर्तबो आहे शुक्र। मुसीबत ते भी ज़ोर सां शुक्र मसलो समझो। टियों मर्तबो आली मर्तबो आहे जेको सहाबा खे मुयसर थियो, जंहिंखे रज़ा चइबो आहे, जो नबीअ जे साहबनि जे लाइ क़ुरान में लिखियल आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। इहो मर्तबो उम्मतनि खे आम असां तोखे बि मिली सघे थो, छो त क़ुरान शरीफ़ जी ॿी आयत में आहे। ऐं सूरत बय्यना जे आख़िर में आहे रज़ी अल्लाहु अन्हु व रज़ू अन्हु। अल्लाह खां उहे राज़ी ऐं अल्लाह उन्हनि खां राज़ी। अल्लाह खां उहे राज़ी जी माना इहा आहे त ईअं माल ते राज़ी न, बल्कि ॾुख ते बि मज़े वठण वारा आहिनि। इहो वॾो मसइलो इहो अथवे। हिकिड़ा माण्हू बेसब्र आहिनि, बेसब्रीअ जो अंदाज़ मुख़्तलिफ़ आहे। हिकिड़ा त लफ़्ज़ कढंदा आहिनि, अलाह खे बि लफ़्ज़। असांजे हिकिड़े हमरा रमज़ान शरीफ़ में वीचारे जी मेंह वठी आयो 1.5 लख रुपए में, बीमार थी पियसि त माण्हुनि जो चंडा रोज़ा नथो रखे, तॾहिं त 1.5 लख जी मेंह मरई थी। चए असां सुभाणे सां रोज़ा आहिनि। हिकु ॾींहुं रोज़ो रखे, ॿिए ॾींहुं 3 ॾींहं मेंह पूरी थी वई। मसे तकबीर ॾिनऊंसि, 11 बजे जो टाइम हुजे, कोरो भरियो पियो हुजे। सो अॻे हूंदा न ठिकर जा कोरा, मथे मुंहुं करे चई मीर सुंदर खान जो 200 में बीठियूं हई, उन मां हिकु बि न मारे, मारे त मां ग़रीब जी वठि रोज़ो पंहिंजो खई वञ, गड़गड़ करे पाणी पी। अब इन खे छा चइबो आहे? बेसब्री। मेंह त वई मोटंदी कोन, पर सवाब बि वियो सब्र जो, ईमान बि ख़त्म थी वियो जो रब खे पियो लफ़्ज़ कढे। ॻाल्हि सम्झो था हलाइनि। हेॾे ख़ैरपुर जे मथे साइड ते पुतला ठाहींदा आहिनि। हिंदुस्तान में लखनऊ में इमाम हुसैन जा पुतला ठाहींदा। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह ओॾो हिंदुस्तान जो किस्सो लिखियो आहे। हमरा पुतला पाठे जा ठाहियूं। हिकिड़ो हमरा वेठो जज थी, ॿुधो तवजे सां ॿुधो, जज थी वेठो, चढ़े वठी अचो यज़ीद खे हरामी। यज़ीद एॾो कलूर करे छॾियो। अब हिकिड़ो पाठो खणी आया, उनजे पोइ तो माण्हू अड़े छो कई? चए साईं माखां त थियो, पर इहो ख़्वाब अली साईं बि ॾिठो हो, मां उहा पूरो थियणो। चए अच्छा, अड़े हिन जो सिर लायो यज़ीद जो, अली खे बि वठी अचो, अहिड़ा ख़्वाब ॾिसंदो छो? वरी अलीअ खे वठी अब अहिड़ो ख़्वाब छो ॾिठुई? बचा कुहाए असांखे यकी विझी वञ दर्द में। त उहो अंदरों पाठे जे हेठां उहो हमरा पियो जवाबु ॾे, अब ख़्वाब मुंहिंजे हथ में त न आहे, अलाह जेको कुझु ॾेखारे।
जे असल मुजरिम त भेणा खुदा आहे, वठी अचो उनखे। हिते खैरपुर में भी अहिड़ा पुतला ठाहींदा अथवे। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, जे वठी अचो रे वठी अचो। हिकिड़ो ॼट बीठो जंगली, जे भेणा हे त सभिनी जो सिर लाहींदा वेंदा, हिन जो ख़ुदा जो लाथऊं त भेणा मानी केरु ॾींदो। अबा वॾो हिकिड़ो पाठो खणी आया माण्हू वांगुरु। चयूं साईं हे ख़ुदा साईं आहे, पोइ त हुनजे हमराह हुजे। अबा हे सॼी दुनिया में तूं हे वैल छो मचाए रखियो आहे? ख़ुदा खां पिया पुछनि। त ॼट ॾिठो भेणा हे ख़ुदा ते हमलो कंदा, उन खां अॻु में ॿख विझी खणी वियो। उहो पाठो खसे भॻो। हे बि पोइ तूं कढ लॻसि वटि वठां वटि वठां। हिकिड़े सुननि जे वॾे ॻोठ में घिरी आयो, माण्हुनि जो फसाद थींदो, भेणा भॼो पोइ हिते मोटी विया यार। उते जो पहुता त माण्हुनि चयो भेणा चंद्रा सुनी थी तूं एॾे मजलिस ॾे काॾे वहीं? ख़ुदा बचायो थी चंद्रा मारनी हा, अकेलो मुड़ुस थी एॾे कीअं वहीं? त हे वरी ॼट छा पियो चवे, ख़ुदा मूंखे बचायो आहे, मां ख़ुदा खे बचाए हिते खड़ी आहियां। हाल कम सभिनी जो पूरो थियल आहे। इहो बेसब्रीअ जो अंदाज़ आहे। ऐं सब्र नालो छाजो आहे? इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सब्र नालो इन्हीअ जो आहे त पाण खे छल लफ़्ज़ बुथा न ॻाल्हा, झल पाण खे बकवास करण खां बुरो कंहिंखे बि न ॻाल्हा, ऐं रब जी रज़ा ते राज़ी रहो। चओ त सभु अल्लाह जा ठहियल आहिनि, असां बि अल्लाह जा आहियूं। नेठि ओॾे वेंदासीं जाॾे इमाम विया ताॾे असांजो बि सफ़र जारी आहे। असांजो सफ़र को रुकियल आहे छा? अब तव्हां भल वेठा हुजो पर हलूं ओॾे था। युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। रब से कुरान में फरमाओ मौत अची रहियो आहे, तोणी कोटनि किलनि में बंदि थी रहे, तभी तो जो सफ़र हले थो। सफ़र हेॾे हिकु साइड आहे ॾुख में मातम जी, इहो बि वन साइड आहे। ॿी साइड आहे सख़्त थी वञे, जो अखियुनि मां ॻोड़ो बि न अचे, इहो बि नाजाइज़ आहे। दिलि में ग़म थियणु खपे, ॻोड़ो वहणु खपे। हुज़ूर सरवर काइनात जो फर्ज़ंद बुखारी शरीफ़ जी सही हदीस मौजूद आहे। इब्राहिम नंढो हो शबीह हम बि रसूलिल्लाह, सोने मोहम्मद करीम अरबीअ जी शक्ल शबाहत मुशाबिहत पियो रखे। इस हज़रत इब्राहिम हुज़ूर जी झोलीअ में सुनका ॾेई साव ॾेई रहियो हो। ऐना रसूलुल्लाह तज़रफ़ान, नबीअ जूं अखियूं ॻोड़ा ॻाड़े रहियूं, नबीअ जी ॾाड़ीअ मां ॻोड़ा पिया वहनि। त हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ हुज़ूर खे चयो साईं अंत तबकी या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल तव्हां बि था रोयो था? पाण फरमाओ हा हा अब्दुर्रहमान, मां भी दिल जो एहसास रखा थो, मुझे दिल में भी पत्थर रखल नहीं, मुखे भी पंहिंजा बचड़ा प्यारा आहिनि। अल ऐनु तदमउ वल कल्बु यहज़ुनु, अख मां ॻोड़ा वहंदा, दिल में गम रहंदो, पर ज़बान खां रब जी बेफरमानीअ जो जुमलो न निकिरंदो। रब जी रज़ा ते मां राज़ी आहियां। सब्र जो इहो अंदाज़ आहे। शुक्र अञा मथे आहे। शुक्र जी माना छा आहे? त मुसीबत खां मथे मुसीबत आहे।
मुसीबत का मथे असांजे पाड़े में डॉक्टर हो अब्दुल मन्नाफ, पान भी वो ज़ाल भी वयस, ॿ टे ॿार हस उहे भी कार ते हुआ, सॼो खानदान है टेले जे हेठों हलियो वियो वीचारो। असां वटि ॿियो हमरा पाड़े में हुयो, उन पाड़े वारे जा 7 पुट, उन मां हिकिड़ो पुट फौत थी वियो त ॾाढो रोए पियो। 6 पुट हुयसि ॿिया बि, पर 7 पुट जेको फौत थी वियो उन जे लाइ ॾाढो रोए पियो। त डॉक्टर अब्दुल मन्नाफ जो पीउ हो, उहो बि डॉक्टर हो मोहम्मद आलिम, उहो आयो न हमरा खे पियो सम्झाए, चरिया मुंहिंजो त सॼो खानदान उगजी वियो, तो जो हिकिड़ो वियो आहे, एॾो छो थो इंटरपा छो थो खाए, सब्र कर ऐं शुक्र करजो, तो जो हिकिड़ो वियो आहे, सभु त न विया थी। अब मुसीबत ते शुक्र जी माना इहा आहे त मुसीबत खां मथे मुसीबत आ। बलख जो बुजुर्ग आयो बगदाद में, बगदाद पीरान पीर जे मुल्क में, पीरान पीर जे दौर में बलख जो वॾो बुजुर्ग आयो। पीरान पीर जे मुरीदन खां पुछाई तव्हांजो छा हाल आहे बगदादन जो? जे साईं तव्हां ॿाहिरियां आया हो, तव्हां पंहिंजो पहिरियों हाल ॿुधायो त तव्हांजो हाल छा आहे बलख वारनि जो? त हुन बलखी बुज़ुर्ग चयो असांजो हाल आहे, मिलंदो आहे त शुक्र कंदा आहियूं, न मिलंदो आहे त सब्र कंदा आहियूं। त पीरान पीर जे मुरीदनि चयो इहो त असांजो कुतो बि कंदो आहे, जो मिलेसि त बि वेठो आहे, जो न मिलेसि त बि वेठो। जे पोइ तव्हांजो छा हाल आहे? फरमाओ असांजो हाल इहो आहे जो मिले त हर कोई शुक्र करे, पर असांखे न मिले त सब्र न, असां उन ते बि शुक्र कंदा आहियूं। असां उन ते बि त हे मुसीबत नंढड़ी आहे, हिन खां मथे मुसीबत आहे। रब उहा न ॾिनई। जुनैद बगदादी जुमो नमाज़ पढ़ाइण पियो अचे, हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह, अच्छा कपड़ा पातियूं, पटको ॿधियूं, अचे पियो मुरीद बि पोइतों कढ। जुनैद बगदादी वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। त मथों माई छा कयो, अंगरनि जी केरी थींदी आहे न, केरी केरी चवंदा आहियो, ख़ाक चवंदा आहियो, छा चवंदा आहियो? केरी। अंगरनि जी उहा केरी मेड़े वीचारी न ॾिठो हेठों केरु थो वञे, हीअं जो उछले त हज़रत जे सॼे कपिड़नि ते। त मुरीदनि चयो साईं दरवाज़ो खड़काए न माईअ खे थोड़ी सरज़नश कयूं। त हज़रत दां करे सभिनी खे रोकियो त पुट न न न न, मां त लाइक़ हुअसि, मुंहिंजा त गुनाह एॾा हा जो मुंहिंजे मथां अंगर किरन हा, बरंदड़ टांडा किरन हा, पर हे रब जी महिरबानी थी आहे जो केरीअ सां कमु हलाए छॾे मुंहिंजो। या मुसीबत शुक्र करे थो, ॻाल्हि सम्झे वलाए न। अञा मथे मक़ाम आहे, मुसीबत शुक्र पंहिंजी जाइ ते, बल्कि मुसीबत में मज़ो वठणु, इहो मक़ाम रज़ा आहे। मुसीबत में मज़ो वठणु। हिते सुवाल थींदो आहे त मुसीबत में मज़ो त कंहिंखे बि न ईंदो आहे, इहो कीअं? मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह खां इहो सुवाल कयो। हज़रत मौलाना फरमायो, पुट असां तव्हां हिंदुस्तानी हूं, मिर्चनि जा शौक़ीन हूं। छाजा? हिते हिकिड़ो अरब आयो हो तबलीग में, पोइ पाकिस्तान जे हेॾी साई मिर्च चयूं साईं हेॾी सब्ज़ी थी खा। अब वीचारो खाई त वियो, पोइ चवंदो हो औज़ बिल्लाहि मिन फिलफिल पाकिस्तान, अलाह साईं पाकिस्तान जे फिलफिल खां बचा। पोइ कंहिं पुछियुसि त साईं छो भला एॾी तकलीफ़ आई? छा चई अबा हिकु दफ़ो न 2 दफ़ा आई, खाइण महिल बि वरी निकढण महिल बि। अब मिर्चां बि त पुछनि थियूं न,
हजरत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह फरमाओ पुट जंहिंखे मिर्चा वणंदियूं आहिनि शू भी कंदो आहे अखियुनि मां ॻोड़ा भी वहंदा अथसि पर मज़ो मज़ो वठी करे उहो खाईंदो भी आहे चइबो त तकलीफ़ में कन माण्हुनि खे मज़ो ईंदो आहे तकलीफ़ में कन माण्हुनि खे उहे सहाबा हदीस जी किताबनि में लिखियो पियो आहे हिकिड़ो साहबी खारकूं पियो खाए ॿ टे मुठ में खारकूं आहिनि ॿियो चए पियो साईं कीअं बि ठाहियो चई थोरियूं खारकूं खाई वठां ताज़ो थी वरी थो विड़ां त हिन साहबी चयो यार मूंखे त जबल ओद जे परे पासे खां जन्नत जी ख़ुशबू थी अचे चई हा यार मूंखे बि त अचे जरा पोइ खारकां सटें वो 3-4 खारकूं भी न खाधे मतां देर थी वञे हल तमाम लोग उन ताईं पहुचूं था विढ़ंदा विढ़ंदा जॾहिं आख़िर में हुजूर संभालियो तॾहिं ॾिठूं त 82-83 खां मथे ॿिन्हीअ खे ज़ख़म अॻूं सीने में लॻल हा मज़े मज़े सां लड़ाई कंदे जन्नत जे उन आला मकामात ते ख़ुशीअ सां पहुता इन मैदान खे पाण क़बूल करे अॻिते वधंदा रहिया उन्हनि खे खाधे में मज़ो न आयो जेको इन जिहाद में मज़ो आहे इन्हीअ ओद जो वाक़ियो आहे अमराह जूं ॼंगूं कटियूं पयूं बाहूं वठियूं पयूं सीने ते ज़ख़म आहिनि मथो फाटो पियो आहे सीने सां पाण खे अॻिते धिकींदो थो अचे नबी साईं ॾे हुजूर जी निगाह पइजी वई ॿिए साहबीअ खे फरमाऊं पुट इन खे खणी आ पुछांसि त छा तकलीफ़ आहे हेॾे वेझो कयईं त चईं छा थो ॾिसें हुजूर छा पुछंसि छा थो ॾिसें पुट चईं ॾिसां थो 8 ई दरवाज़ा जन्नत जा खुली विया आहिनि फ़रिश्ता रौहां व रैहान वनियूं ख़ुशबू खणी गुलदस्ता खणी इंतज़ार में बीठा आहिनि तोखे ॿुधाइण आयो आहियां त माण्हुनि खे ॿुधा हिन रस्ते में जेको मज़ो आहे उहो न खाधे में मज़ो न साल में मज़ो बस आखिरी तमन्ना इहा हुई तेरा दर हो मेरा सर हो मेरा सर हो तेरा दर हो तमन्ना मुख्तसर सी है मगर तमहीद तूलानी सही मुंहिंजी तमन्ना इहा हुई त तुंहिंजे कदमनि में पहुची वञा बस पहुची वियुसि साईं मुंहिंजा सभु कुझु मामला पूरा थी विया मूंखे सभु ख़ुशियूं मिली वयूं चो इन्हनि माण्हुनि तॾहिं त इहो लक़ब अल्लाह नाज़िल फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू हज़रत इमाम हुसैन साहब ही न हुयो छा ज़ोर सां ॻाल्हायो पोइ हे कीअं अंधो सहाबीअ खे तो ॻाल्हाए मतां तुंहिंजो ई तोखे लॻे न सम्झो अड़े जॾहिं सहाबी आहे त तोखे बक करण जी कहिड़ी ज़रूरत आहे त सहाबा जो शाम इहो ई मसइलो आहे 10 जी रात हुई 10 जी रात हुई हजरत जन ब्लैक आउट करायो त ॾिया बंदि कयो रोड़ीअ में भी थींदो आहे ब्लैक आउट पर अलाए छा थींदो इबादत त न थींदी आहे अलाए छा थींदो मां वधीक नथो चई सघां हिकिड़ो सिपाही चए पियो मुंहिंजा कारा कपिड़ा ॾाढी नई कूड़े मुछां बि नई कूड़े वियुसि हुन सम्झो त इहा माई आहे घड़ी घड़ी गिटन दे पियो हथ आणे मां चयो चंद्रा छा भला आहे मां मर्द हाँ अंधो माण्हू बेवकूफ़ करबला जो वो शदीद मैदान हो फुरात नदीअ ते कुत्ता बिला था पानी पीअनि पिया पर नबीअ जूं न्याणियूं उन में हो बचड़ा या लिल अच्छा उन बाबा उन है पानी पियारियो तकलीफ़ जो वॾो आलम हो फरमाऊं बतियूं बंदि कयो भॼण वारा भॼी वञो भॼण वारा
तव्हांजे दर पे न आहिनि, मुंहिंजे दर पे आहिनि, तंहिंजे करे मां करबला में ॻाल्हि पूरी करण वारो आहियां। तव्हां वञो हलिया, पर जो जहिड़ो हुसैन सोनो हो तहिड़ा यार भी ज़ोर सां हिते बि ॾिसंदा आहियूं। चोरनि जा यार चोर, धाड़ेलनि जा धाड़ेल, वॾेरनि जा यार वॾेरा, ग़रीब जो यार ग़रीब। अब जिन्स सां मिलंदी आहे। जो इमाम साहब वॾो बुज़ुर्ग आला दर्जे जी हस्ती हुयो त उन जा यार बि अहिड़ा अजीब ऐं एॾा क़ुर्बानी करण वारा साथ में हा। पर इहो उसूल थोरो अॻिते वधा, एतिरे ताईं त हे बि ख़ुशि थींदो आहे त इमाम हुसैन ऐं उनजे यारनि जी तारीफ़ थिए थी। मां हिनखे चवंदो आहियां, इमाम हुसैन सुहिणो हुयो, उन जा यार बि सुहिणा हा, त सुहिणो मोहम्मद सभिनी खां वधीक सुहिणो हो, सभ खां वधीक आली हो। काइनात में न अहिड़ो ॼायो न ॼमंदो हो। उन सुहिणे रसूल जा जो यार बि बेमिसल बेमिसाल हा। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने अहल बैत, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। दोस्तों मसलो समझो। हज़रत फरमाओ सभिनी चयो यारनि त साईं केतिरो वक़्तु खाईंदासीं। मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। इन मिटीअ में त ज़रूरु वञिणो आहे। अॼु वञूं या सुभाणे वञूं, बिस्तरे ते वियासीं त कहिड़ो मज़ो। पहिरियों असांजा सिर सलामत हुजनि, क़ुर्बानी अॻु में असां ॾींदासीं, पोइ तव्हां अचिजो। अगर फरमाओ जेकॾहिं ईअं आहे त पोइ अॼु राति इबादत जी आहे, अॼु राति अल्लाह जी इताअत जी आहे। अल्लाह जो मतलूब ॿारनि मंझां इबादत आहे, असांजो मतलूब शहादत आहे। असां पंहिंजे मतिलब खे पोइते था कयूं, रब जे मतिलब खे अॻिते था रखूं। इन जे करे अॼु सॼी राति इबादत करणी आहे। चऊं साईं पाणी कोन्हे, फरमाऊं तयम्मुम जो बीबी आयशा जी बरकत सां तयम्मुम जो मिलियो। ये अमा आयशा जी बरकत। अंधा तोखे कहिड़ी ख़बर? अम्मा के सुञाणण वारो भी हलाली हूंदो, बेवकूफ़ के काथों पतो पवंदो। तो दोस्तों निस्फुल इल्म इंद आयशा व तय्यबा ताहिरा आयशा व सिद्दीक़ा आयशा बीबी साइन जी बरकत हुई जैसा तयम्मुम मिलियो। यो वॾो वाक़ियो आहे, मां ओॾे कोन थो वञा। हज़रत इमाम फरमायो तयम्मुम कयो, मुसले ते बीहजी वियासीं, मुसलो कोन्हे। फरमा मुसलो कोन्हे त वारी रेगिस्तानी मुसलो आहे। जोइलत लियल अर्ज़ मस्जिद आहे। मुंहिंजे सोणे नाने फरमायो सॼी दुनिया मोमिन जे लाइ मस्जिद ऐं सजदेगाह आहे, जिथे अचेसि निमाज़ पढ़ी छॾे। पढ़ो निमाज़, हिनखे निमाज़ खां वांदि काई कोन्हे। बाक़ी अगोड़े अमरा पे रड़ियूं करे हुसैन काॾे वञा, ज़ालिम नथा न पिन, मरी वियो आहे। त हिकिड़ो ॿियो सुन्नी दोस्त कन में चयईंसि सुन्नी थी त जान छुटे, अबा काॾे वञा था, सब्र सिखणो थी त सुननि वटि अच। त मां पे अॻु रखियो, मुंहिंजा दोस्तो इमाम साहब सॼी राति इबादत में मशगूल रहा। असुर जे वक़्त में थोरो मुराक़बे में विया त थोरी झुलक अची वई निंड जी। झलकीअ में ॾिसनि था त रसूलुल्लाह वेठा आहिनि, हैदर करार अलीउल मुर्तदा वेठा आहिनि। अम्मा ख़ातून जन्नत गमानी सजी पई आहे। जन्नत जो लान आहे, वॾो बाग आहे। मूंखे चवनि था पुट हुसैन देर कई थी, जल्दी अच। जीअं ई जाॻिया त टहक ॾिनऊं। भेण ज़ैनब चयो अदा रोअण जो मक़ाम आहे, कीअं तो तूं इन जाइ ते खिले?
फरमाओ तू कोन बुधवा रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु उन्हनि अल्लाह वारनि खे इन्ही तकलीफ़ में मज़ो ईंदो आहे। अॼु मूंखे बि जन्नत जो मज़ो थो अचे। इहो रज़ा जो मक़ाम आहे। मां दोस्तनि खे उहो किसो ॿुधाईंदो आहे। हज़रत हाफ़िज़ साहब भरचुंडी रहमतुल्लाह अलैह जो हाफ़िज़ साहब भरचुंडी वॾा अल्लाह वारा हा मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह असांजे मुर्शिदनि मां। अब ॻाल्हि सम्झो थोरी, हुनखे औलाद न हुई, पोयर हुन मां न आहिनि। हाफ़िज़ साहब वॾी हस्ती, हुनखे हिकिड़ी कुराड़ी चयो साईं मुंहिंजो भतड़ो बि खायो तव्हांजे लाइ वॾेरा त छेला कोंदा आहिनि, मां वटि छेलो त कोन थियो, भतड़ो मुंहिंजो बि खाई वञे। ऐं सचे मुर्शिद जो कमु आहे नबीअ जी सुन्नत जी पोइ लॻी करे। हज़रत जन फरमायो हा मूंखे हुज़ूर जी उहा सुन्नत यादि आहे जो फरमायो लौ दुईतु अला ज़िल्फ़ि शातिन लअजबतु। हा हा रसूल फरमायो जेकॾहिं मूंखे को ग़रीब उम्मती बकरीअ जे सड़ियल खुर ते बि दावत ॾींदो त मां नबी उन जी दावत क़बूल कंदुसि। अब मुर्शिद उहो सचो जेको नबीअ जी सुन्नतनि ते पूरो बल्कि मुस्तहबनि ते बि ज़ोर सां हे वटू मुछू कटू भंगोड़ो नशाई सिगरेट जा ठका ऐं जुआ जी महफ़िल या सूअर विढ़ाईंदो वतो झंग में कुता ऐं सूअर ऐं इन्हीअ खे मुर्शिद बणायो आहे। तूं मुर्शिद उहो आहे जेको रसूलुल्लाह जो जो पूरे नक्शो कदम ते हले हलाए। ॻाल्हि सम्झो। हज़रत उन पोड़ीअ ॾे विया, पोड़ी हिनखे वरी भत में ॿ दबला हस वीचारी नज़र जी बि कमज़ोर, वरी राति जो वॻिरो, हिकिड़े दबले में लूणु हस ॿिए दबले में वरी खंडु। हिन जे दिलि में इहो ख़्यालु हो त हज़रत खे खंड जा 2-3 भत जे मथां कोट हणी ॾियां, 2-3 दफ़ा बुरका हणी ॾियांसि। सम्झो था अलाए कोन होश में न आयो, निंड में हो जाग में मथो विझी ॾिनई, हिकु ॿियो टियों, पर विधई छा खंड न लूणु त विधी वई, पर नियत हुयसि छाजी त छा विझी ॾियांसि ज़ोर सां। चए थो नियत पाक आहे त गुनाहगार न आहे। नियत पाक आहे त जहिड़ो बि हुजे त बि उन्हनि खे गुनाह न सवाब मिलंदो। उलमा मसइलो लिखियो आहे, हिकिड़े हमरा मस्जिद जे दरवाज़े ते किलो हयो अॻे दौर में, कंहिंखे ॾांद साण हथ में, कंहिंखे घोड़ो, कंहिंखे गॾ, चए त मस्जिद जे दरवाज़े ते किलो लॻल हुजे, को गॾ ॿधी घोड़ो ॿधी को पंहिंजो ॾांद का मेंह ॿधी आराम सां नमाज़ पढ़ंदो। ॿिए वरी आयो उनजी नियत में इहो आयो त यार किले में को नज़र जे कम वारो घटि नज़र वारो मथां अटकी किरी न पवे, उन वरी पटे छॾियो। हुन सुठी नियत सां हयो, हिन सुठी नियत सां ज़ोर सां किताबनि में लिखियल आहे, फ़िक़ह जे किताबनि में त ॿिन्हीअ खे अजर मिलंदो जो ॿिन्हीअ जी नियत सां भली आहे, कमु भली ॿिन्हीअ जो उल्टो आहे हिक ॿिए जी। ॻाल्हि सम्झो अलाए न? माण्हू चवंदा आहिनि से हज़रत अमीर माविया तला माशा अली साईं जो झगड़ा थिया। मां चयो हा झगड़ा थिया, पर ॿिन्हीअ जी नियत पाक हुई, ॿई जन्नती थी, ॿई पासा जन्नती। चई इहो कीअं? मां चयो क़ुरान में लिखियो पियो आहे, हज़रत हारून अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ॿई नबी हा, ॿई हिक ॿिए में भाउ हा। वॾो भाउ हज़रत हारून हो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ग़लत फ़हमीअ में अची, पर नियत पाक अस गैरत अस तौहीद जे मथां माण्हुनि खे जो ॾिठई त काबे खे सजदो था कनि, त भाउ जी ॾाड़ीअ खां वधाई भाउ थो चवे यबना उमला ताख़ुज़ बिलिहियती वला बिरासी, ऐं मुंहिंजे अम्मा जा पुट मुंहिंजी ॾाड़ीअ मुंहिंजे मथे खां न पकड़। क़ुरान में लिखियो पियो आहे। अब अहिड़ो थियो न थियो, पोइ नबूअत खां लही विया, ॿई जन्नती ॿई नबी हुआ।
त साहबा जो भी पाण में जेको झगड़ो थियो आहे जो नियत ॿिन्हीअ जी पाक हुई, नियत ॿिन्हीअ जी ज़ोर सां नियत ॿिन्हीअ जी तंहिंजे करे मसलो नियत ते आहे। माईअ जी नियत हुई त मां हिनखे खंड विझी ॾियां, विधाई छा? जॾहिं हज़रत खाधो त चेहरे में रौनक अचण लॻी, अञा वधीक नूर पियो चमके, हे बि ख़ुशि पई थिए त मां मुर्शिद खे मज़े जो भत खारायो आहे। आख़िर में चयईं साईं मूंखे हिकिड़ो गिर हणो त बटाए ॾिजो। हज़रत चयो हा वठि। आख़िर में हिकिड़ो गिर हिन वात में जो विधई त वीचारी सची त हुई, रोई पई, अबा मां त तोखे हथ सां मारियो आहे, अबा मूंखे माफ़ी ॾे, मूंखां ग़लती थी वई थी, मां उहो लूणु विझी वेठी। वीचारी दाऊं पई करे त हज़रत ते जलाल आयो। हज़रत उन माईअ खे फरमायो ओ सादी रो न, तूं त ॿियो पासो महबूब जो ॾेखारियो आहे। अल्लाह जूं ॿिनि क़िस्मनि जूं सिफ़तूं आहिनि, हिकिड़ियूं रहम जूं मेहर जूं सिफ़तूं, ॿियूं कहर जूं सिफ़तूं। मेहर जूं सिफ़तूं त रोज़ पिया ॾिसूं, आशिक़ जी दिल जी तमन्ना हुई त ॿियो पासो बि ॾिसां। अॼु तूं सॼो ख़ुदा मूंखे सम्झायो आहे। छा फरमा? मेहर सजण दम बदम, कहर सजण गाह गाह। मेहर सजण दम बदम, कहर सजण गाह गाह। ही भी सजण वाह वाह, हूं भी सजण वाह। गाल न समझो त अंधा तोखे कहिड़ी ख़बर, रज़ा जो मक़ाम छा हो। मुंहिंजे सोने हुसैन खे इहो मक़ाम मिलियो आहे, रज़ा जो मक़ाम। जंहिं न ॾुख में बि लज़त वरिती आहे, पोइ इन करे हाय हाय कयूं या वाह वाह कयूं? ज़ोर सां ये वाह जो हक़दार आहे। इन करे दोस्तो ये टे मक़ाम आहिनि। तकलीफ़ अचे त सब्र कर झल, अञा मथे आहे त शुक्र कर, रब तुंहिंजी महिरबानी आहे, मूंखे वरी बि घटि ॾिनी थी, खोड़नि खे मूंखां बि मथे आज़मायो थी। अञा मथे मक़ाम आहे त चओ महबूब जे हथनि खां आई आहे। नशवत नसीब दुश्मन के शब्द हलाक तेगत, सरे दोस्तां सलामत के तो खंजर आज़माई। त इहो आहे उहो विचो मक़ाम, बुलंद मक़ाम। हे हेॾे लथो पियो आहे, मातम ते ज़ोर आहे। अब विच ते रहो। ऐं विच ते उलमाए देवबंद थवे। 72 फ़िरक़नि मंझां 73 फ़िरक़ो नाजी हज़रत उलमाए देवबंद जो आहे हिन दौर। छो? हिकिड़ा चवनि था वली ग़लति आहिनि, विलायत आहे ई कोन। छाजी विलायत? सभु इंसान मोमिन सभु बराबरि आहिनि। ऐं ॿिया वरी चवनि था त न वली आहिनि पर ख़ुदाईअ जा बि मालिक आहिनि, क़िस्मतूं बिगाड़ियल ठाहिनि था। विच ते उलमाए देवबंद आहिनि त वली बि परह किन पर आहिनि बाना। मर्ज़ी पवंदी रब जी त उन्हनि जूं दुआऊं क़बूल कंदो, मसइलो हल थी वेंदो। इहो विचों रस्तो चओ उलमाए देवबंद खे मिलियल आहे। सब्र में भी विचों रस्तो, शुक्र में भी विचों रस्तो। हिकिड़ा चवनि था सियासत, सॼो दीन नालो सियासत जो आहे, मौदूदी साहब लिखियो आहे। ऐं ॿिया वरी चवनि था त सॼो दीन तबलीग। उलमाए देवबंद जा हक़ानी उलमा उहे था चवनि त इन ॿिन्ही शयुनि खे मिलाइबो, सियासत बि हुजे, जिहाद बि हुजे, तबलीग बि हुजे, तदरीस बि हुजे। इहो विचों रस्तो वरितियूं वञे, जंहिंजी जंहिं ज़माने में ज़रूरत हुजे उन मामले खे सिधो करे खणण जो नालो विचों रस्तो। नारे तकबीर, उलमाए हक़, उलमाए देवबंद, नारे तकबीर। सब हिस्सा दीन जा, सब हिस्सा ज़ोर सां। ये सब हिस्सा दीन जा आहिनि।
तू एकड़े ऐसे के दिल समझो बैठो न मुंहिंजा सोना अखियूं खोले वे एकड़ा चवन था साहबा साहबा बस सजो दीन इहो आहे ॿिया चवनि था आल बैत आल बैत आल बैत सजो दीन आल बैत हे भी हिक पासे हे भी हिक पासे उलमाए देवबंद चवनि था हिकड़ी अख सहाबा ॿी अख असांजी आल बैत आहे जो इहो विचों रस्तो आहे जेको ॿिन्ही खेता में गॾाए करे पियो हलाए इन करे न सिराते मुस्तकीम जी दुआ घुरो त अल्लाह ताला इन फितने जे दौर में असां तव्हांखे सिराते मुस्तकीम ते हलाए ऐं दोस्तो इन विचें रस्ते जी तमन्ना कंदा रहो इन ते कुझु हुज़ूर जन जी बुखारी शरीफ़ में हदीस आहे सद्दिदू व कारिबू वस्तईनू बिल ग़दवति व रफ़ती व शैइन मिन दुलजती आखिर में यह हदीस ॿुधी वञो कंड में ॿधी वञो मुंहिंजे सोने करीब जन फरमाओ विचें रस्ते जे वेझो वेझो रहो विच ते हलण जी कोशिश कयो यक पासा न थी वञो इंतहा पसंद न थियो मोतदिल मिजाज थियो विच ते पिया हलंदा रहो ऐं विच ते हली न सघो त वेझा वेझा रहो करीब करीब रहो ऐं सुबुह शाम अल्लाह जी तस्बीह कयो सुबुह शाम अल्लाह जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर सुबह व शैउम मिन दुलजती हुजूर जन फरमा थोड़ो हिस्सो रात जो जागी पओ थोड़ो हिस्सो रात जो जागी पओ बस थोड़ी अल्लाह जी अख खोले काबे दे मुंह करे इमाम ग़ज़ाली लिखियो आ तहज्जुद जो नंढड़े में नंढड़ो दर्जो इहो आ जो अख तुझी खुली तू थोड़ो उथी काबे दे मुंह करे बटे दुआऊं घुरी या कलमो टियों पढ़ी सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वरी सुमी पे तभी तोखे तहज्जुद जो सवाब मिली यो नंढड़ो दर्जो आ तौफीक थे त वज़ू करे 2 रकातूं पढ़ अञा तौफीक थे त पो 8 रकातूं या 12 रकातूं तहज्जुद पढ़ंदा कयो हुजूर फरमायो ये 2-3 कम कयो विच थरा रहो अकीदे में ईमान में हर लिहाज में विच थरा अकीदो भी विच थरो रखो ये थोरो मां समझाया 2 लफ्ज़न में हिकड़ा मानू उहे हिन दुनिया में जेके कम्युनिस्ट आहिनि चवनि था खुदा कोन्हे ॿिया चवनि था त 3 करोड़ खुदा आहिनि हिंदू चवनि था 3 करोड़ देवी देवताऊं 3 करोड़ खुदा आहिनि ईसाई अंग्रेज़ चवनि था पिया त 3 खुदा त आहिनि ई आहिनि ऐं मजूसी चवनि था 2 खुदा आहिनि इहे बि हिकु पासे न मञण वारो त खुदा कोन्हे इहो बि ॿिए पासे विचो रस्तो आहे ला इलाहा माना सभ जी नफ़ी करे हिक खे रखो इहो विचो रस्तो इन ते हलंदा रहो ऐं तस्बीह पढ़ंदा रहो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह इहो ज़िक्र कंदा रहो सुबुह शाम ऐं थोड़ी देर रात जो जागी वठो इंशाअल्लाह हुजूर फरमायो तव्हां कामयाब आहियो जल्दी मूंसां मिलंदव अची जन्नत में दुआ है अल्लाह असां तव्हां सभिनी खे सिरात मुस्तक़ीम ते रखे अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़िल उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा अल्लाहुम्मा अइन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व अला हुस्नि इबादतिक अल्लाह मौलाना अब्दुल अजीज़ साहब कुंवारो मेहनतूं करे ही वीचारो हमेशा हर साल ही कुरान मजीद जो कुछ घुराए थो जेके उन सां ताउन कनि था अल्लाह उन्हनि जे घरनि खे माला माल फरमा उन्हनि सभिनी जो परेशानी दूर फरमा हिन ॻोठ ते रहमत नाज़िल फरमा जेके विच खां हेठि हेॾे होॾे लथल आहिनि अल्लाह उन्हनि खे हिन विचे रस्ते ते आण सिधे रस्ते जी हिदायत फरमा इहदिना सिरातल मुस्तक़ीम असां सभिनी खे सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ हलण न बल्कि असांखे हला वठी करे हला ऐं रब पंहिंजी महिरबानी फरमा करम नवाज़ी फरमा बे औलादनि खे साले औलाद औलाद वारनि जी औलाद खे साले फरमा असां जेके ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि अल्लाह पंहिंजी देव खां मदद नाज़िल फरमा तमामु मुश्किलनि में फाथलनि असांजे जमायतनि जी मदद फरमा ऐं अल्लाह जिन खे कर्ज़ आहे उन्हनि जो कर्ज़ दूर फरमा मरीज़ आहिनि उन्हनि जो मर्ज़ दूर फरमा ऐं अल्लाह असां सभिनी जे मथां पंहिंजी ख़ासि रहम फरमा अल्लाह हिन बादशाह खे हिदायत ॾे जो हिदायत मतलूब न आहे
त हिन खे बर्बाद फरमा, असांखे को हिदायत वारो माण्हू अता फरमा। अल्लाहुम्म ला तुसल्लित अलैना मन ला यरहमुना, अल्लाह जेको बेरहम हुजे उनखे असांजे मथां मुसलत न रख। जेको महांगाई ग़रीब जे जीअण दोबाला करे छॾियो अथसि, अल्लाह इन माण्हूअ खे हटा, असांखे को सचो भलाई मिसकीननि सां प्यारु करण वारो अता फरमा। अल्लाह आलमनि सगुरनि जेके तुंहिंजे दीन जी कोशिशि करे रहिया आहिनि, महिनत करे रहिया आहिनि, उन्हनि जे कम खे साथ बना, उन्हनि जी मदद फरमा, असांजे आलमनि जी हिफ़ाज़त फरमा, ख़ुसूसन मौलाना फज़लुर रहमान साहब, राशिद महमूद साहब वारा, अल्लाह इन्हनि सभिनी जी हिफ़ाज़त फरमा, असांजे अॻुवाणनि जी हिफ़ाज़त फरमा, असांजे नंढड़नि जी वॾड़नि जी सॼी अवाम जी हिफ़ाज़त फरमा, सॼे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह हिंदुनि जी इरादनि खे खाक में मिला, अल्लाह मुसलमाननि खे कामयाबी नसीब फरमा। अल्लाह तालिबान वारी हालत हिते भी पैदा फरमा। तू करी मां तुझे अॻियां देर कोन्हे। जेकॾहिं माण्हुनि में हिम्मत पैदा करे त तुझे अॻियां देर कोन्हे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह